الحمد لله وكفى السلام على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो नमाज़ जे अंदरि हथ ॿधण जी कैफ़ियत छा आहे उन बारे में थोरो पढ़ंदासीं। नमाज़ असां अल्हम्दुलिल्लाह पढ़ूं था पर नमाज़ जा आदाब, नमाज़ जा शराइत, नमाज़ जी ख़ुसूसियात जे तरफ़ तवज्जो ई कोन्हे। इन्हनि जी तरफ़ असांजी तवज्जो ई कोन हूंदी आहे। रुकू कीअं कजे, सजदो कीअं कजे, क़याम में कीअं बीहणो आहे, हथ कीअं ॿधणा आहिनि, हथ कीअं खणणा आहिनि, इन सॼी ॻाल्हियुनि खे शरीयत मुतारा खोले खोले बयानु करे छॾियो आहे। पर असां 10 मिंट कढी करे सम्झण जे लाइ तयारु न आहियूं। थोरो सम्झूं त सही, नमाज़ पढ़ूं था त कीअं पढ़ूं। सो अॼु पाण पढ़ंदासीं त नमाज़ में हथ किथे रखजनि, उनजो तरीक़ेकार छा आहे। हदीस मुबारक में अचे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त हिकु साॼो हथ खाॿे हथ जी हथेली ते रखो, साॼे हथ जी हथेली खाॿे हथ जी हथेली ते रखिजे। माना हीअ हथेली जेका आहे साॼे हथ वारे जो इन जो अंदरो हिसो, खाॿे हथ वारे जी ॿाहिरें हिसे खे मथां हीअं रखिणो। हिकिड़ी रिवायत में ईअं थो अचे, हिकिड़ी रिवायत में अचे तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साॼे हथ खां खाॿे हथ खे पकड़ियो। त उन पकड़ण जो मतिलबु इहो आहे त आख़िरी चीच ऐं पहिरियों अंगूठो, इन ॿिन्हिनि खे वरी हिन सां पकड़बो बि सही। हथेली जी मथां अचे ऐं वरी हिन ॿिनि आङुर सां पकड़बो बि सही। ऐं हिकिड़ी रिवायत में अचे थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साॼे हथ खे खाॿे हथ जी कराई ते रखिजे। हाणे कराई ते रखिबो त हीअ कराई आहे। हाणे हथेली ते बि अची वियो, हिकिड़े हदीस ते अमल थी वियो। कराई ते वरी हेठि आङुर रखबियूं त इन ते बि अमल थी वियो। वरी हिन ॿिनि आङुर सां ऐं अंगूठे सां ई पकड़बो त इन रिवायत ते बि अमल थी वेंदो। त हिकु धक में टिनी रिवायतुनि ते अमल करण जो तरीक़ो इहा जो साॼे हथ जी हथेली खाॿे हथ जी हथेली जे पुश्त ते रखिबो, 3 आङुर जेके आहिनि कराई ते रखबियूं, चीच सां ऐं अंगूठे सां हथ खे गिरफ़्त कबी पकड़बो। इहो त थी वियो पकड़ण जो तरीक़ो। हाणे वरी नमाज़ ते ॾिसूं था दोस्तनि खे, के सफ़ा दुन ते मथां था रखनि, दुन ते, के दुन जे हेठियां था रखनि, के दुन जे मथां था रखनि। सही तरीक़ो छा आहे? सही तरीक़ो हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला रिवायत अचे थी। फरमायो अन अली रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ाल इन मिन सुन्नति फि सलाति वज़अल कफ़्फ़ि अलल कफ़्फ़ि तहत सुर्रति। अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा नमाज जी सुन्नत इहा आहे जो हिकिड़ी हथेली ॿी हथेली जे मथां रखिजे ऐं तहत सुर्रते दुन जे हेठियां रखिजे। सही तरीक़ो अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿुधाइनि पिया त बाबा सुन्नत इहा अथव। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुन्नत माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कमु कयो आहे। इहा अथव त दुन जे हेठियां रखो। इहा किथे लिखियलु आहे? सुननुल कुबरा में बि इहा रिवायत आहे। साॻी रिवायत अबू दाऊद हिकिड़े नुस्खे में मिले थी पई। साॻी रिवायत सुनन दारक़ुतनी में बि आहे, साॻी रिवायत मुस्नद अहमद में बि आहे ऐं साॻी रिवायत मुसन्नफ़ इब्न अबी शैबा, 6 किताबनि जे अंदरि, 5 किताबनि जे अंदरि इहा रिवायत आहे जंहिंमें लफ़्ज़ हज़रत अली साईं फरमायो त सुन्नत इहा आहे त साॼे हथ जी हथेली खाॿे हथ जी हथेली मथां रखिबो ऐं वरी दुन जे हेठियां रखिणो। माना दुन ते रखणु बि ग़लति, दुन जे मथां वारो बि मरफ़ू रिवायत न आहे, बल्कि सही रिवायत इहा आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली साईं फरमायो त दुन जे हेठियां रखिणो। इन में लफ़्ज़ सुन्नत जा, इहा अहमियत जी ॻाल्हि आहे। का रिवायतूं अचनि थियूं जिन में अचे थो लफ़्ज़ सुन्नत जो, न त सुन्नत जो ज़िक्र हूंदो ई कोन्हे। इहो उलमा किराम जेके फ़क़ीह गुज़रिया आहिनि, मुहद्दिस गुज़रिया आहिनि, उहे मुक़ररु कंदा आहिनि त भाउ हीअ अमल सुन्नत आहे, हीअ सुन्नत न आहे, हीअ मुस्तहब आहे, हीअ मुस्तहब न आहे, हीअ मकरूह आहे, हीअ मकरूह न आहे, हीअ हराम आहे, हीअ हराम न आहे।
इहो मुक़ररु करण वारा अलाह साईं अहिड़ा बरगुज़ीदा शख़्सियात पैदा कयूं जिन खे तव्हां ऐं असां इमाम अबू हनीफ़ा, इमाम मालिक, इमाम शाफ़ी, इमाम अहमद बिन हंबल साईं जे अल्फाज़नि सां यादि कंदा आहियूं। इन्हनि बुज़ुर्गनि इहे टर्म्स ईअं सम्झो त मुक़ररु कयूं आहिनि मुख़्तलिफ़ अफ़आलनि जे मथां। पर बाज़ रिवायतुनि में फ़र्ज़ जो लफ़्ज़ बि ईंदो आहे, बाज़ में वरी सुन्नत जो लफ़्ज़ बि ईंदो आहे। माना इहा अहमियत सां ॻाल्हि मञणी पवंदी असांखे त सुन्नत अमल इहो ई आहे जो हदीस में अची वियो, बसि इन खां वधीक कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थींदी। अच्छा, हज़रत वाइल बिन हुजर रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो, मुंहिंजे बाबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो। छा ॾिठो? फरमाया क़ाल रअयतु नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वज़अ यमीनहु अला शिमालिही फ़िस्सलाति तहत सुर्रति। मुंहिंजे बाबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो, साईं जन पंहिंजे साॼे हथ खे खाॿे हथ जे मथां रखियो, निमाज़ में ऐं दुन जे हेठां रखियो। हिकिड़ो साहबी हुते त लफ़्ज़ात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, सुन्नत आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल आहे। पर हिते त साहबी वाइल बिन हुजर रज़ियल्लाहु अन्हु फरमाईंदो, उहो पाण अखियुनि सां ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साॼो हथ खाॿे हथ जे मथां रखियो ऐं दुन जे हेठां रखियो। इनखे चइबो आहे मरफ़ू रिवायत, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अमल साबित आहे। रिवायत हिकिड़ी हूंदी आहे मरफ़ू, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल, फ़ेल ऐं तक़रीर। तक़रीर जो मतिलबु आहे न ॻाल्हाइणु, तक़रीर जो मतिलबु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं को अमल थियो हुजे, साईं जन चुप रहिया हुजनि। पैगंबर जो कमु आहे त ग़लति कम ते बि चुप न रहंदो, उते बयानु कंदो। चुप रहणु माना हुनजी रज़ामंदी जी अलामत आहे, इनखे चइबो आहे तक़रीर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल, फ़ेल, तक़रीर हुजे त इनखे चइबो आहे मरफ़ू रिवायत, नंबर 1। नंबर 2 मौक़ूफ़ रिवायत, उनखे चइबो आहे साहबी जो कौल, फ़ेल या तक़रीर हुजे उनखे मौक़ूफ़ रिवायत चइबो आहे। नंबर 3 मक़तू रिवायत, माना ताबई जो कौल, फ़ेल या तक़रीर हुजे त उनखे मक़तू रिवायत चइबो आहे। हीअ जेके मूं 2 रिवायतूं ज़िक्र कयूं, इन ॿिन्ही रिवायतुनि खे तव्हां ऐं असां मरफ़ू रिवायत चवंदा आहियूं। मुहद्दिसीन किराम मरफ़ू चवंदा आहिनि, माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहे शयूं साबित आहिनि। हाणे अचो मौक़ूफ़ रिवायतुनि ते। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां पुछो, काल फरमायो वुज़िअल कफ़्फ़ु अलल कफ़्फ़ि फ़िस्सलाति तहत सुर्रति। अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था, वा साॼो हथ खाॿे हथ जे मथां रखिणो आहे, निमाज़ में ऐं तहत सुरत रखिणो आहे, दुन जे हेठां रखिणो आहे। त अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो बि फ़तवो इहो आहे त निमाज़ जे अंदरि हथ जेके आहिनि उहे दुन जे हेठां रखणा। इहे किथे लिखियलु आहे? लिखियलु आहे अल जौहर नकी अलल बैहक़ी, हदीस जी किताब आहे, उन में इहो फ़तवो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो लिखियलु आहे। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु अजीब ॻाल्हि थो करे, अजीब ई ॻाल्हि करे। अन अनस क़ाल सलासु मिन अख़लाक़ नुबुव्वह, 3 कम अहिड़ा आहिनि जेके नुबुवत जे अख़लाक़ मंझि आहिनि। माना इहा वॾी ॻाल्हि थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अख़लाक़ आहे हीअ 3 कम कयो। कहिड़ा कहिड़ा? नंबर 1 ताजीलुल इफ़्तारी, इफ़्तारी जेका आहे न जल्दी कयो, टाइम थी वञे बसि इफ़्तारी करे छॾियो, इंतज़ारु न कयो। नंबर 2 ताख़ीरु सुहूरी, सहरी में ताख़ीर ताईं खाईंदा रहो, जेसीं ताईं सहरी बंदि न थी थिए भले खाईंदा रहो, थोरो थोरो पियो वात हले। हीअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़नि मंझि आहे। नंबर 3 टियों कमु कहिड़ो? वज़उल यदिल युमना अलल युसरा फ़िस्सलाति तहत सुर्रति, साॼे हथ खे खाॿे हथ जे मथां रखणु, निमाज़ में ऐं दुन जे हेठां रखणु। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अख़लाक़नि मंझि आहे, नुबुवत जे अख़लाक़नि मंझि आहे। 3 कम ॿुधाईं त नबी नुबुवत जे अख़लाक़ मंझि आहे, माना हीउ वॾो अमल थी वियो। हाणे हिन जी मुख़ालिफ़त माना बेवकूफ़ी थींदी। इहे किथे लिखियलु आहे? इहो बि अल जौहर नकी ऐं मुहल्ला इब्न हज़म, इहे हदीस जूं किताबुनि इन्हनि जे अंदरि लिखियलु आहे। अनस बिन मालिक जो फ़तवो बि अचे, अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जो फ़तवो थी। इनखे चइबो आहे मौक़ूफ़ रिवायत। हाणे चइबो मक़तू रिवायत, ताबई, को ताबई इन ॻाल्हि ते अमल करे थो या नथो करे। अन इब्राहिम क़ाल यज़अउ यमीनहु अला शिमाली फ़िस्सलाति तहत सुर्रति। इब्राहिम नख़ई 5000 सहाबा किराम सां मुलाक़ात कई न। 5000 सहाबी माना वॾी ॻाल्हि आहे। 1.25 लख सहाबा किराम 5000 सां ई मिलियो आहे, उन्हनि खां रिवायतूं वरितियूं अथई, इल्मु हासिलु कयो अथई। इब्राहिम नख़ई रहमतुल्लाह अलैह कहिड़ो ख़ुशि नसीब हूंदई। इहो थो फरमाए त यज़अउ यमीनहु अला शिमालिही तहत फ़िस्सलाति तहत सुर्रति, रखे निमाज़ी रखे पंहिंजे साॼे हथ खे खाॿे हथ जे मथां, निमाज़ में ऐं दुन जे हेठां रखे। दुन ते बनाए रखणो, दुन जे मथां बनाए रखणो। इहो किथे लिखियलु आहे? मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में लिखियलु आहे। इहो ताबई थियो। ॿियो ताबई आहे अबा मिजलिस रहमतुल्लाह अलैह, हिन जी बि कई सहाबा किराम सां मुलाक़ात।
क़ाल अल हज्जाज बिन हसान, हज्जाज बिन हसान हिकिड़ो अलाह जो बानो, उहो चए थो मूं अबा मिजलिस खां पुछियो या उन पाण ॿुधायो, समिअतु अबा मिजलिसिन, मूं ॿुधो उन खां, ऐं सअलतु या मूं सवाल कयोमांसि पोइ ॿुधाई, छा ॿुधाई? क़ाल चए थो कुल्तु कैफ़ यसनउ, मूं अर्ज़ु कयो साईं नमाज़ में हथु कीअं रखे भला ॿुधायो त सही। क़ाल पोइ फरमाए पियो यज़उ बातिन कफ़ी यमीनिही, साॼे हथ जो अंदरूनी हिसो जेको आहे इन हथेली खे अला ज़ाहिरी कफ़ी शिमाली, खाॿे हथ जी हथेली जे पोएं पासे हिते हीअं रखे, वयजअलुहा अस्फल मिन सुरते, पोइ वरी इन ॿिन्ही खे दुन जे हेठियां रखे। इहो सही तरीक़ो आहे। माना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि दुन खां हेठि न रखी करे नमाज़ पढ़ंदा। ॿ सहाबी सगोर अबू हुरैरा, अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु, इहे बि दुन खां हेठि रखी त नमाज़ पढ़ंदा। ऐं ॿ ताबई फरमाइनि था, उन्हनि जो फतवा इब्राहिम नख़ई ऐं अबा मिजलिस रहमतुल्लाह अलैहिमा, इहे बि ॿई फरमाइनि था त दुन खां हेठि हथु रखी करे नमाज़ पढ़बी। अच्छा, अक़ली दलील बि इहे ई तस्लीम करे थो, अक़ल बि इहा तस्लीम करे थी त बाबा नमाज़ में हथु दुन खां हेठि रखिणो। असां कंहिंजी ग़लती कंदा आहियूं, पेशेमा थींदा आहियूं, पोइ हुनजे साम्हूं बीहंदासीं, यहीं करे बीहंदासीं, यहीं करे बीहंदासीं, यकीननि हथु हेठि ॿधी करे बीहंदासीं। इहो आजिज़ी जो इज़हार आहे त मां परेशान आहियां, बसि मूं ग़लती कई, मूंखे माफ़ु कर। त असां बि गुनहगार बाना जॾहिं अलाह जे साम्हूं अची बीहूं था त आजिज़ी जो इज़हार कंदे पंहिंजा हथ दुन जे हेठां रखी करे ॿधी अर्ज़ु कयूं था अलाह साईं असां गुनहगार आहियूं, बसि थोरी घणी इबादत कयूं था, पंहिंजी महिरबानी सां क़बूल फरमायोसि, असांजे गुनाहनि खे माफ़ु कर। त अक़ल बि इहा ई चए थी भई, अक़ल ई तौर ते माण्हू तस्लीम करे सघे थो त हथ जेकॾहिं ॿधजनि त पोइ दुन खां हेठि रखी करे ॿधजनि। बाक़ी हाणे तव्हां चओ बाबा सऊदी अरब असांजे इल्म जो मर्कज़ आहे, उते त दुन खां मथां था रखनि, दुन खां हेठि दुन खां मथे, पोइ सीने ते न, सीने ते ग़लति, सीने ते रिवायत सही, का बि सही रिवायत कोन्हे। हा कनि था, जी हा जी कनि था, दुन खां मथे उहे पंहिंजे हिसाब सां सही आहे। सऊदी अरब वारा बि इन ॻाल्हि ते सही कनि था। हिकिड़ी रिवायत अचे थी जंहिंजे करे इमाम अहमद बिन हंबल, हंबली मसलक जा आहिनि, असां हनफ़ी मसलक जा आहियूं, हंबली मसलक जे अंदरि दुन खां मथां रखणु सही आहे। सीने ते रिवायत जी त का सही मरफ़ू रिवायत कोन्हे, बाक़ी माना दुन खां मथे रखणु इहा हिकु अधु रिवायत अचे थी, उहो पंज जॻह ते सही आहिनि। असां दुन खां हेठि रखूं, घणियूं रिवायतूं दुन खां हेठि रखण जूं। इन करे अच्छा केरु चयो असां हुनजी पैरवी कंदे हाणे हीअं थोरो दुन खां मथे था रखूं, त इहा आधा तीतर आधा बटेर थियण जी माण्हू कोशिशि न करे। हनफ़ी आहे जेको हनफ़ी थी करे हले, पोइ थोरो हनफ़ी ऐं थोरो शाफ़ी थोरो मालिकी, ईअं न थींदो, हिकिड़े पासे ई करिणो आहे। उम्मत जो इन ॻाल्हि ते इजमा आहे त जंहिं बि हिकिड़े फ़क़ीह जे तव्हां पोयां हलो था त उनजे पोयां हलो, त ईअं न थोरो हुतां थोरो हुतां, इहे ग़लति अमल। इन करे या त इहो कोई सऊदी अरब वञी रहो त पोइ तव्हां भले उनखे रूल्स खे फॉलो कयो, पोइ त सही आहे। बाक़ी जेकॾहिं न, बाक़ी हिते पोइ हिते वरी फितने खोरी थींदी बाबा, हू जो कंदा असां बि कंदा, हू नथा कनि। त जेको बि हिते कानून ठाहिजे आहे फ़िक़ह हनफ़ी जो पाकिस्तान जे आइन मुताबिक़, उन ते ई अमल कबो, क़ुरान और सुन्नत जे ई मुताबिक़ आहे, ख़िलाफ़ बिल्कुलु न। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।